संगरार में अगवा थियल मासूम प्रिया कुमारी समेत सिंध के मुख्तलिफ़ ज़िलनि में गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ बबरलोए बाईपास ते 19 ॾींहं बि धरणो जारी आहे। एक्शन कमेटी जे सॾ ते अगवा थियल ॿारनि जे वारसनि, सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरनि पारां धरणो जारी रखियो वियो। एक्शन कमेटी जे अॻवान जो चवणु आहे त पंहिंजे हक़नि लाइ जिदोजहद करणु हर शहरीअ जो आईनी हक़ आहे। हुकूमत खे ॾिनल अल्टीमेटम जो अॼु ॿियो ॾींहुं आहे। अॻवाननि चितार ॾिनो आहे त जेकॾहिं संदन मुतालबा तस्लीम न कया विया त सॼी सिंध में शटर बंदि हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। नाज़रीन, तव्हांखे आगाही ॾियूं पिया त संगरार मां अगवा थियल मासूम प्रिया कुमारीअ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ बबरलोए बाईपास ते 19 ॾींहं बि धरणो जारी आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर कामरान मज़दोई सां। कामरान, कहिड़ा अपडेट्स ईंदो हिन ख़बर जा? संगरार में गुम थियल मासूम ॿारी प्रिया कुमारी, मेड़ में उजाला सोलंगी ऐं नवीद लाशारी समेत सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ अॼु 19 ॾींहं बि धरणो जारी आहे। एक्शन कमेटी पारां हुकूमत के ॾिनल अल्टीमेटम में बाक़ी हिकिड़ो ॾींहुं रहिजी वियो आहे। अॻवाननि चिता ॾींदे चयो आहे त मुतालबा तस्लीम न कया विया त समूरे सिंध में शटर बंद हड़ताल ऐं लॉकडाउन लगाया वेंदो। एक्शन कमेटी जी अॻवान सोणी पारिस वधीक ॿुधायो त 10 मुहर्रमुल हराम खां धरणो खणी वेठल आहियूं। 19 ॾींहुं जेको अॼु मुकमल थी चुको आहे। हुकूमत खे ॾिनल अल्टीमेटम जो अॼु जेको आहे ॿियों ॾींहुं आहे। उन वधीक चयो त पंहिंजे हक़नि लाइ जाखोड़ करणु हर शहरी जो आईनी हक़ आहे। समूरा कानूनी इख्तियार मौजूदु आहिनि। ॿारड़ा बाग़याब न थिया त तहरीक खे वधीक वसी कयो वेंदो ऐं धरणनि जो सिलसिलो जेको आहे उनखे वधायो वेंदो। जी ठीकु आहे कामरान, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।